जगह तू सभी की मारी दे तो गुलाम है तरह से उठ की दो न पुनल न असांजे अंदर जी पा इन्हनि जे गिरफ्तारी सां न पर इन्हनि जे मौत सां ख़त्म थींदी मौत सां तौबा तौबा सूबेदार असां तोखे पंहिंजी हिफ़ाज़त जे लाइ हिते आंदो आहे हिननि जी हिफ़ाज़त जे लाइ न हैदर असांजे कूंथर भाउ खे मारियो आहे असां हिन जे पूरे खानदान खे मारे पोइ सुख जो साह खणंदासीं सुणा साईं तूं फिक्र छो थो करीं मां हिननि जे खानदान जो अहिड़ो ताशर कंदुसि जो पूरी ॻोठ वारा चवंदा तौबा तौबा सिपाहियो गिरफ़्तार कयो हिननि मायुनि खे ऐं हिननि जे लाशनि जे हथनि में हथियार रखी सुहिणा सुहिणा फोटो कढो जीअं ऑफिसर हिननि खे ॾिसी ऐं कनि तौबा 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 गुलाम हैदर अल्लाह ख़ैर कंदो तव्हां परेशान न थियो मां परेशान कोन पियो थियां पर सोट मुखो गलती थी आहे हिकु अज़ीम गलती थी आहे अम्मा वारनि खे बि पाण सां हिते गॾु वठी अचां त ॾाढो बहितर थिए हा ॾे ख़बर आहे बाबा ॻोठ ॾे त ख़ैर हुयो न तूं चुप छो आई ॿुधाए ॿुधाए ॻोठ ॾे त ख़ैर हुयो न सब कुछ खत्म थी अम्मा वारनि ॾे त ख़ैर हुयो न सोट ॿुधाए सोट गुलाम हैदर अम्मा ॾांहुं खे सूबेदार शौकत गिरफ़्तार करियो ऐं अधे शबीर ऐं रशीद खे उन्हनि ज़ालिमनि मारे छॾियो हिन जो ज़िम्मेवार मां आहियां मां आहियां हिन जो ज़िम्मेवार मां आहियां पंहिंजे मासूम भाइटे ऐं भाउ जो कातिल मां आहियां मां आहियां कातिल
हाँ सोटर ना तू हक ही सच जो अलम बरदार है। हाँ सोटर नूरो सही तो चे तू जेकॾहिं पंहिंजो पाण खे कसूरवार समझी करे पंहिंजे भाउ ऐं भाइटे जे बेगुनाह खून खे पंहिंजे गोड़नि सां न पर कातिलनि जे खून सां धो, कातिलनि जे खून सां धो। हाँ यार जेकॾहिं तूं बि टुटी पवंदे त पोइ अमर ऐं भेण जो छा थींदो? उन्हनि खे कुझु बि न थींदो नूरा। सोट्रा उन्हनि खे कुझु बि कोन थींदो। हाणे ग़ुलाम हैदर जे ग़ज़ब खां को बि न बचंदो, को बि न बचंदो। औलाद जा बबड़ जेके मुंहिंजे अंदर में उलादे ॿरी रहिया आहिनि से दुश्मन जे रत सां मिसाबदा, दुश्मन जे रत सां मिसामे सघंदा। हल छोकरी साहब घुरावे ते क्वार्टर ते कहिड़ो कम आहे साहब जो? मां कोन छॾींदसि पंहिंजी खे। माई पुछा का चाहती थी सच्ची न छोरी हाणे उथ घणा नखरा न कर हली थी या हाणे तुझी मां खे गोली एक के मारे छड़ी ना चलो के सोना साईं वे दजी जो थी वे सोनी वाकई जेड़ो नालो अथई बड़ी सुनी तोबा तो हे नशो शराब जो न तुझी सूंह जो थी नहीं तुझी सूंह त आहे तोबा तोबा मुखे ते चोगरा थी सालन खां चवंदा था त शराब ऐं शबाब त उन वक़्तु इंसान जे हथ में कोई ॻाल्हि अची आहे कंहिं शाइर ईअं बि चयो माए नोश में छॾे तूं उल्फत जो चांव पी ॾिस नशो नीह में घणो चाहे शराब
तौबा तौबा। इधर साहब जे चवण खां सवाइ कोन खिला तूं आबर जगत तूं मुंहिंजी ही हीअं ओए खुली सघे थो। तौबा तौबा। नौ पखी नए पिंजरे में सदाई फत कंदो आहे। तुंहिंजी आज़ादी मुझे न बाहुनि में आहे। अच हलिया मुंहिंजो सीनो चीरे ॾिस। हलिया जी चोई भा कुर्बान वञई बात मां पंहिंजी जान ॾेई जी जी हर संत जे न्याणीअ जो मान मथे कयो। बिल्कुल
कहिड़ो नंबर हुनजो पंहिंजो लॻंदो मुंशी? हा बाबा साईं, हाणे असां कंदासीं हुनजो शिकार। बाबा साईं, हैदर जे शिकार करण जो शर्त इहो आहे तूं पाण हली अचे, पर पाण बि हली छो ईंदो? भेण मारिजी वियुसि, भाउ मारिजी वियुसि ऐं भाइटियो मारिजी वियुसि, बाक़ी रहियसि या बा सोने खे पाण सां वठी वियो आहे, हिकु डुबरी, ॿियो मच्छर घणा। हल पुनल, मतलब त हाणे हुनजो हिते केर बि न आहे? केर अथसि बाक़ी? एतिरो हिसाब किताब करे सम्झायो त मां पोइ बि। छा थियो मुंशी? चुप थी वे। हा ॿुधर, यादि अची वियो, हिकु डुबरी में मच्छर घणा। हैदर खे फासाइण जे लाइ अञा हिकु दाणो आहे। केर? बाबा, हुनजो मामो कादिर ऐं हुनजी धीउ साइमा, जेका बदकिस्मती सां हैदर जी मंग आहे। हल पुनल, वाह मुंशी वाह, वाके शैतान जो अब्बो आई। हणी वञी हंधु कई मन हैदर जी ऐं हुनजी शादी मुंशी मुराद सां थींदी। मुंशी मुराद सां बाबा सही कहिड़ो मज़ाक छो था कयो? मुंहिंजो साथ हेॾे होॾे न थिए। उन मज़ाक जी जॾहिं हक़ीक़त थींदी त हैदर ईंदो या न? हा बाबा साईं, ज़रूरु ईंदो। त पोइ वञो कादर खां मुंशी मुराद जी कुंवार वठण। मुंशी, हाणे त पुछाई न? मतलब त जेका खीर अधु किलो खां 2 किलो कयासीं। रिश्ता नहीं वादा मन सां। हल पुनल, हल। हैदर जी जो हुई हैदर, मुझे खबर हुई तू जरूर ईंदे। पंहिंजे दिल जे मालिक खां जुदा मां कीअं रही? चले इहो तो सोचो कीअं? तुंहिंजे न हुअण जे वजह सां हिन दिल जो धड़कण ही बंद थी वियो। हीअ दिल कीअं ख़ुशीअ सां नचे पई? खबर अथई तो वारो दिल नचे कोन पियो। हो तो करे पियो टुक 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 टुक। मुंहिंजे दिल जो दिल पर आही चोर 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 आही चोर। तू मुंहिंजे दिल जो दिल पर आही चोर चोर चोर। छा कयां मूंखां आही ज़ोर चोर चोर चोर। तू मुंहिंजे दिल जो दिल पर आही चोर 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 आही चोर।
वालेकुम सलाम वालेकुम सलाम। रे कादर वे सरकार तव्हां मूंखे घुरायो खैर त आहे? कादर बख्श तुंहिंजो भाण छा करे वियो आहे तोखे सभु ख़बर आहे। उन हिसाब सां तूं मुंहिंजो दुश्मन आहीं। जेकॾहिं मां चाहियां न त तोखे तुंहिंजी धीउ खे मारे दफ़न करे सघां थो, पर तूं असांजो वफ़ादार रहियो आहीं। इन करे मूं सोचियो आहे त हाणे तुंहिंजे पुलनि जो बाग में हलको कयां। सरकार मां सम्झुसि कोन। इन में सम्झण न सम्झण जी कहिड़ी ॻाल्हि आहे? सिधी ॻाल्हि आहे, जवान छोकिरीअ खे बाक़ी कातर ऐं मफ़रूर जे आसरे त कोन विहारींदे न। पर सरकार छा पर? इहा पंहिंजे दिमाग़ मां हवा कढी छॾ त हेदर ईंदो ऐं तुंहिंजी धीउ जो घोट थींदो। छो त असांजे मिशन जा सभु राउंड हुनजे सीने जा मुंतज़र आहिनि। जेकॾहिं हिन ॻोठ में पेर बि रखियईं न त टुकर टुकर करे छॾींदासीं पुनल, टुकर टुकर। जेकॾहिं असांजे ॻोठ में न पायो न त उन ताणी असां पाण पुॼंदासीं। भली कहिड़ी पेर में छो न लिखियल हुजे, असांजी गोली जो खाज ज़रूरु थींदो। समझी कादर? हुन करे चवां थो त असां तुंहिंजी धीउ जे लाइ सुठो घर सोचे छॾियो आहे। रुगो तुंहिंजी हा करण जी देरि आहे। पर जेकॾहिं तो हा न बि कई न त पोइ उहो थींदो जेको असां चाहियूं था पुनल, असां चाहियूं था। पर सरकार छोकिरो कहिड़ो आहे? इहो खुटको न कर कादर, इहो खुटको न कर। तुंहिंजो ॾिठल वेठल आहे, इहो तुंहिंजे साम्हूं वेठो आहे, मुंशी मुराद। सरकार इहो त ज़ुल्म आहे। है रे चाचा है, हिकु डुबरी ॿियो मच्छर खणा भाग खे कि तूं भितर हणी। अहिड़ो छोकिरो तोखे ॻोठ में को मिलंदो? कादर ही वटि ॻाढ़ो जोड़ो वञी तयारी करे, बाक़ी निकाह मुंहिंजी ताक़त थींदो। वठो। पर सरकार हे त मां तो चवां ही वठ वठ हल। हल पुनल, हल पुनल। बाबा छा चयो रे सवारन? रेस असांखे ज़िंदगी ॾेई ज़िंदा छॾियो आहे, पर साह पंहिंजे मुठ में रखी। छा मतलब बाबा? मां समझियसि कान। तूं बेसमझो जीअं मां इन जान में न पवा। वठती तुझे लाइ रेस हेबत कान कफन ॾिनो आहे ऐं तुंहिंजो लाश कमदार जे हवाले करण जो हुकुम ॾिनो आहे। छा? हा दी, इहो रेस जो हुकुम आहे। तुंहिंजी शादी मुंशी मुराद सां कई वेंदी। न बाबा न न, मूंखे पंहिंजे सुहिणे रब ते एतिरो यकीन आहे त मूंसां उहो ज़ुल्म थियण कोन ॾींदो।
कहता है सोल्डर खैर भी तो कोने आता कादर बच्चा रन त खेरान न चाची खैर भी तो कोने रे सोहबत खान अदी सायमा जी शादी मुंशी मुराद सां तो कराए छा छोटा तू छा चई रहियो आई चओ त इहो सभु कूड़ा इहो सच आहे मूं त पहिरीं चयो तो वीचार अकेला आहिनि अमर तू रुगो दुआ कर त हेबत खान जड़ा हज़ारे शैतान गॾिजी पे तुझे हिन पुट गुलाम हैदर जे हूंदे मामे वारनि जो वार बि कोन था करे सघनि रही ॻाल्हि घोट राजा मुंशीअ जी शुरुआत घोट मुंशीअ खां थो कयां मरे अहिड़ो अशर कंदो मांस अहिड़ो अशर कंदो सांस जो ख्वाब में मूंखे ॾिसी दाहूं करे उथंदो वरी ॻाल्हि त सोट चाचे कातुरबश्क वारनि जी तरह ते हथियार बंदि वेठा आहिनि मां वियो आहे मरी मुंशी हलियो आहे मुंहिंजी मंग सां लाऊं ओ मेहंदी लगंदी गाना बथबा ओ मेहंदी लगंदी मोड़ बथबा ॾिसी छा थो शादी आहे मुंहिंजी शादी 10,000 जो इहो सामान अथई ॾाढी महांगाई आहे हल ओ मेहंदी लगंदी गाना बथबा ओ मोड़ बथबो ही मोड़ आहे न न मोड़ ॿियो थींदो हल कयूं का शादी थियूं सघराहा छड़े जी जिंदगी कहिड़ी हा ॼण कुतो पलाल मां पियो थो वञे हा मां कुतो आहियां छा हिकिड़ी ॻाल्हि कयूं इहा त हक़ीक़त तोखां मूं पुछो का मूं सचार जा पुट हिकु डुबरी ॿिया मच्छर खणा छा आहे इहो धुंधलो धुंधलो नज़र पियो अचे इहो आहे छा ज़िद्दी शहर हैदर न गुलाम हैदर जो पलीत ज़िद्दी शहर बुद्धो अथम त इन्हीअ किन्ने ओझरीअ जहिड़े मुंहं ते मोड़ ॿधण जा ख्वाब पियो ॾिसी हा हा ख्वाब छा जा इहा हक़ीक़त अथई हक़ीक़त सोब ॿिए कंहिंसां न इहा कादर वारी छोरी कादर वारी जेका तुंहिंजी मंग अञा बीठो आहीं छा अचा थो हेठि अञा बीठा आहियो छा अचण थो आईंदा जेकॾहिं मुंहिंजे नंगनि जा नाला ज़बान ते कया अथई न त घोड़े खां बि पटराईंदोसांइ ऐं ज़बान काकड़े मां कढाए छॾींदोसांइ छा चवंदो हेॾे हिकु डुबरी ॿियो मच्छर घणा हाणे मच्छर बि पटींदई ऐं चिचड़ बि चिंबड़ंदई उहे चक बि पाईंदई छा चवंदो हेॾे हिकु डुबरी ॿियो मच्छर घणा
चिचड़ खड़ा ये छा कई ज़ालिम शुक्र करे मुंशी जेरो छड़े थो वञाए ये जेके बखड़ियूं साह जूं अथई न इहे बि अमानत तौर छड़े थो वञाए न त तूं फुके आए हा छो त मुंहिंजो नालो गुलाम हैदर आहे हैदर जो गुलाम तेरा फकीर हूँ मौला इसे तमाम से दे तेरा फकीर हूँ मौला इसे तमाम से दे मुहम्मदो अलियो फातिमा के नाम से दे तेरा फकीर तमाम से दे छा खाईंदे छा पींदे वॾा गोस है वॾो गोश्त अथई नंढो गोश्त अथई मच्छी अथई मुर्गी अथई पर इहे त ख़तम थी आहे पोइंदा नाला क्यों की थई नंढा गोश्त भी कोनी मुर्गी भी कानी पीछे होटल आम ठेला तुसा खोलिए क्या रात तू देर करे हीरे भाजू कोन लगे सब्जी दाल में आ खपन रखा सेठ कुरान दा कसम तू न गाला अले के पिया खेंदई पहलवान सेठ तो जे तू देर करे आई हिन माली ये भाजियूं कोनन के दाल दई सब्जी दई तूरियूं दई मेहा दई भला जेको कुझई सब कुछ चाव ऐं हाली खन भी मानिया बचाव मैं चख देखा हां भी मानी चखे तो सेठ सभिनी भाॼियुनि जूं ॿ प्लेटियूं कढी छॾ जल्द जाओ मेरे को भूख लगी है जल्द मेरे को भूख लगी है वो तो सही है वॾा अरे इज़राइल अची आहे त इहे बि तोखे खाइण छॾनि एॾे आवड़े एक डॉक्टर जो मेरे को कौन खाने ॾिसन डॉक्टर तो कोन आहिनि बाक़ी हाणे तोखे ॼाण ख़बर पई मेरा अंगूठा पटे सन बिस्मिल्लाह रहमान रहीम अरे तो कोन ॿुधो उथी लगे थो ते बोड़ो आ दर्स देने अकन माथो खोलियो पहले रोटी को मैं एकड़े पासे रखा पीछे में ते को देखदा पिया अरे छोरा ए दिया ए मानी चाव मानी में पीछे खासा पहले इन्हा को मैं मोचड़े मारा ए गलथे मारा ए छोरे इने कौन मरसन तेरा बचसी ते मानी खास न गाछा ए बरोचा मुर्शिद है गाजीशा हाणे तुसां ॿुधायो में को के पिया खेंदियो असां था चऊं त शराबत सां होटल खाली करई ता टर हाँ
अबा सेठ होटल नाते पियो दिए क्या ये बात है गुंडा ने बड़े पंजो ख्याल रखो हाँ बा मैं कुब मोचड़े को नहीं खाने